जंहिंजे लाइ जामी रोए पियो त नसीमा जान बेबखा गुज़र कुन ज़े अहवालम मोहम्मद रा ख़बर कुन जंहिंजे लाइ हज़रत ख्वाजा फरीद दाहूं पियो करे ते था मैं मुठड़ी नित जान बलब ओता खुश वसदा विच मुल्क अरब जंहिंजे लाइ उम्मत रोए पई जे महबूब जे हिक झलक ॾिसण जे लाइ आशिक पंहिंजो सिर जिंद जान बच्चा ॿार घर तड़ फिदा करण जे लाइ तयार हुया अॼु उन महबूब जे दीदार जी हज़रत सिद्दीक़ अकबर के सादत पई मिले 3 ॾींहं 3 रातियूं टियों माण्हू हुयो ई कोन हिकिड़ो सिद्दीक़ अकबर आ ॿियो सुहिणो मदीने वारो साईं मुस्तफा जो मुखड़ो आ अबू बकर जूं अखियूं मुलाकाते हबीब साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई तेरा ऊंचा है नावा तेना कोई परछावा तेरिया तक के अदावा मैं मुरीद हो गई सुभान अल्लाह जे महबूब जे हिक झलक दीदार जे लाए गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल सारी सारी जिंदगी रोंदा व्या रड़ंदा व्या इल्तिजाऊं कंदा व्या त का हिक झलक हबीबन जो दीदार नसीब थी वने जे महबूब जे सिक में मुझे मुर्शिदन जा मुर्शिद सोहना पीर मिठा साईं कासिद के पिया चवन ओ कासिदा मन ना खुदा वन दे सनेड़ा यार को ओ कासिदा मन ना खुदा वन दे सनेड़ा यार को दे सनेड़ा यार को वन दे सनेड़ा यार को